Assalamualaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Group of MCQs. अॼु असांजो रिसेंटली जेको 2024 में CSS जो सिंधी जो जेको ऑब्जेक्ट टाइप पेपर थियो आहे त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। छाकाणि त हीअ जेके MCQs आहिनि तव्हां पोयां असां 2002 खां वठी CSS जा पेपर हल कयूं था त इन मां को बि 3-4 सुवाल असां लाज़मी 4-5 सुवालनि मां अची सघजंदा SST टेस्ट में जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन वठण वारी आहे। त हिन जो पहिरियों सुवालु आहे त 5 जेको आहे उस्मान अली अंसारी जी कहाणियुनि जो मजमूओ आहे। क्वेश्चन नंबर 2 आहे त रोशनी जी तलाश नाविल जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे त आगा सलीम जेको 1964 में लिखियो। क्वेश्चन नंबर 3 आहे त अर्नेस्ट ट्रंप 1866 में जर्मनी जे शहर लेब्जिंग में शाह जो रिसालो छपायो। 1866 हे बि सही आहे। ईअं सुवाल ईंदो आहे त अर्नेस्ट ट्रंप जेको आहे शाह जो रिसालो कहिड़े शहर में ऐं कहिड़े मुल्क में छपायो। जर्मनी में छपायो ऐं उनजो शहर जेको हुयो लेब्जिंग हुयो। इहे 2-3 इन मां क्वेश्चन बि ठहंदा आहिनि, साल बि पुछंदा आहिनि। हिते साल पुछो अथऊं त 1866 में जेको आहे अर्नेस्ट ट्रंप जेको आहे शाह जो रिसालो छपायो। क्वेश्चन नंबर असांजो 4 आहे सिंध जो शाहनामो कंहिंजो लिखियलु आहे त इहो मीर हसन अली खान टालपुर साहिब जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे त अमर जलील रोढ़ी में ॼायो। क्वेश्चन नंबर 6 आहे त मौजूदा अल्फ़ाबेट जी पट्टी खां पोइ पहिरीं किताब दीवान नंदीराम जो बाबनामो आहे। इहो सुवाल सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अची चुको त बाबनामो कंहिंजो लिखियलु आहे त दीवान नंदीराम जो लिखियलु आहे। जेके मोस्टली असांजा CSS जा पेपर आहिनि 2002 खां वठी अॼु ताईं त हिन मां मोस्टली असांजा 3-4 क्वेश्चन अची सघजंदा। क्वेश्चन नंबर 7 आहे त सिंध यूनिवर्सिटी जी क़याम जो बिल सिंध असेंबली 1947 में पास थियो। मानू जो मुल्क में सफ़रनामो ॾे जो आहे त अब्दुल जब्बार जोणी साहिब जो लिखियलु आहे। त हिकु सुवाल मोस्टली चेयर जे बारे में ईंदो आहे त डॉक्टर नबी बख्श वारो जी चेयर किथे आहे, शालती जी चेयर किथे आहे, सचल सरमस जी चेयर किथे आहे। त हिन मां हिकिड़ो सुवाल सिंध रिसर्च कमीशन ॾींदी आहे। त हाणे हिते जीअं पुछो अथव त मिर्ज़ा कुलीज बेग जी चेयर जेका आहे सिंध यूनिवर्सिटी में आहे। क्वेश्चन नंबर असांजो 10 आहे त सैयद मीरान मोहम्मद शाह जो किताबु जेको आहे रेहान इहो छाजी सनफ़ में आहे त इहो ख़त जी सनफ़ में आहे। क्वेश्चन नंबर असांजो 11 आहे त सर शार जो असुल नालो अल्लाह बख्श अकेली हो। क्वेश्चन नंबर असांजो 12 आहे त ॿुॾल फ़क़ीर जो मज़ार जेकी आहे किथे आहे, उहा आहे शिकारपुर में आहे ॿुॾल फ़क़ीर जी मज़ार। क्वेश्चन नंबर 13 आहे त सिंध जी अदबी तारीख़ जेको आहे कंहिं लिखी आहे, मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहिब जी लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर 14 आहे त उस्ताद बुखारी जो कोकण या कल्याण इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी शाया कयो। क्वेश्चन नंबर असांजो 15 आहे त शेख हयात सखर जेल में कपुर थो कुन करे जेको आहे शाइरी जो मजमूओ लिखियो। कहिड़ी जेल में? सखर जेल में। क्वेश्चन नंबर 16 आहे त सिंध यूनिवर्सिटी जी सिंधी शोबे मिलियल क़ौमी कॉन्फ्रेंस जेका आहे 1988 में थी। क्वेश्चन नंबर 17 आहे त तरक़ी पसंद तारीख़ जी पहिरीं कॉन्फ्रेंस जेका आहे कंहिंजी सदारत में कई वई त मुंशी प्रेमचंद जी सदारत में थी। क्वेश्चन नंबर असांजो आख़िरी आहे त बरसात जेका आहे अख़बार जो बानी ऐं सरपरस्त यूसुफ शाहीन साहिबु आहे। इहे हुया असांजा 2024 जा जेके रिसेंटली पेपर CSS जे थ्रू थियो हुयो, ऑब्जेक्ट टाइप पेपर हुयो। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में जेके सिंधी जा जेके मोस्टली जेके पोयां पास पेपर आहिनि जेके रहियल आहिनि त उनखे असां डिस्कस कंदासीं। थैंक यू।